यार साजिद ॾे फोन कयां अॼु जेको आहे त मौसम बि आहे पिया वञूं किथे चांहि में पियूं। उस्ताद सलाम वालेकुम। वालेकुम उस्ताद अस्सलाम। बिस्मिल्लाह आहियूं पेरनि खैर ते बाबा हथ खैर बा। बाबा कथों ज़ाया थियो आहे रफ़ीक? उस्ताद तूं अलाए काथों ज़ार थियो आहे मां बा। त हिते ई आहियां। हुकुम कर केत आहे? मां अॻे दफ़े बि तोखे चयो मुंहिंजी दावत खा। हा 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 हाणे बि हा तोखे अर्ज़ु कयां थो हली दावत खा मुंहिंजी उस्ताद। अॼु बस मस बीठो आहे वांदो बि आई। दावत हा तव्हांजी? जी 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 गरीब जी आहे बा गरीब जी। अच्छा पोइ इहो जेको आहे त काहे बजे अचूं? बस तक़रीबन इहो शाम जो अचो न। शाम जो? हा जी 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 ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे दिलि जाए कर यार तूं मुंहिंजो प्यारो शागिर्द आहे वॾे अरसे खां पोइ दावत जले थी। है न हा बाबा हा हा दिलि जाए कर दिलि जाए कर। विसारजांइ न उस्ताद। तव्हांखे बि सही बड़ी न पारत थी न न न न न न हाँ? हा 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 ईंदे न ठीकु आहे ठीकु पक आहे न। हा हा दिलि जाए कर। वाह ठीकु आहे मुंहिंजा मौला भाग खुली पिया हा हा उस्ताद मुंहिंजे दर ते ई तो।